to Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. हर दौरान तालीमी इदारा बंद न करण जो फैसलो। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर में वफाकी वजीर तालीम शफकत महमूद जी सदारत हेठ थियल बैनुल सूबाई इजलास में सूबाई वजीरन पारा स्कूल बंद करण जी मुखालफत। शफकत महमूद जो चवण है त सूरत हाल जो जायज़ो वठण लाइ ईंदड़ हफ़्ते ॿीहर इजलास तलब कयो आहे। नून लीग गिलगित बल्तिस्तान जी चूंडुनि खे तारीख़ जी बदतरीन धांधली करार ॾेई छॾियो। मरियम नवाज़ जो चवण आहे त गिलगित बल्तिस्तान में PTI जो वजूद ई न आहे। जेके खेनि सीटूं ख़ैरात में मिलियूं उहे बि नून लीग खां टोड़ियूं वयूं। सादी अक्सरियत बि हासिल न करे सघणु शर्मनाक शिकस्त आहे। सेलेक्टेड जी रांदि ख़त्म थियण वारी आहे। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी जो चवण आहे त धांधली बावजूद PTI सादी अक्सरियत हासिल करण में नाकाम वही। काल थियल चूंड तारीख़ जी बदतरीन धांधली मां हिकु हुई। गिलगित बल्तिस्तान जी चूंडुनि में तहरीक इंसाफ़ खे वाज़े सरसी हासिल। गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मूजिबि PTI 9 सीटूं खटे वरितियूं। पीपल्स पार्टी जा 4, नून लीग जा 2 ऐं MWM जो 1 उम्मीदवार कामयाब। 7 सीटूं ॿुहारींदड़ आज़ाद उम्मीदवारनि अहमियत हासिल करे वरिती। GBA 7 स्कर्दू 1 ते PTI उम्मीदवार राजा ज़करिया ख़ान हथां PP जे अॻूणे वॾे वज़ीर सैयद मेहदी शाह खे शिकस्त। GBA 24 घांचे ते PP उम्मीदवार मोहम्मद इस्माइल PTI जे सैयद शमसुद्दीन खे हाराए छॾियो। सुड समा वारे वफ़ाकी वज़ीर शिबली फराज़ जो चवण आहे त गिलगित बल्तिस्तान जे अवाम वज़ीर आज़म इमरान ख़ान ते एतमाद जो इज़हार कंदे नून लीग जे बयानीअ खे रद्द करे छॾियो आहे। सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह बि कोरोना वायरस जो शिकार। सूबाई वज़ीर ॾियाम इकरामुल्लाह धारेजो खे बि कोरोना वायरस थियण जी तस्दीक। मुराद अली शाह कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉज़िटिव अचण जी तस्दीक कंदे चयो आहे त जुमे जे ॾींहुं हल्को बुखार महसूस थियो। कोरोना टेस्ट कराई त रिपोर्ट पॉज़िटिव आई आहे। डॉक्टर्स जी हिदायत ते पाण खे आइसोलेट करे छॾियो। हल्को बुखार थियो आहे पर तबियत काफ़ी बहितर आहे। ॾियाम इकरामुल्लाह धारेजो बि पाण खे घर में आइसोलेट करे छॾियो। मुल्क में कोरोना केसेस में तेज़ीअ सां इज़ाफ़ो। कोरोना टेस्ट मुस्बत अचण जी शरह 7.2% थी वई। 24 कलाकनि दौरान वधीक 19 मरीज़नि दम ॾेई छॾियो। 2128 शहरी वायरस में वठिजी विया। कराची जी मकामी अदालत मज़ार क़ाइद बेहुरमती केस में धुरनि जा दलील मुकम्मल थियण बाद पुलिस जी रिपोर्ट ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। कैप्टन रिटायर्ड सफ़दर जे वकील अदालत खे ॿुधायो त क़त्ल जूं धमकियूं ऐं सरकारी मिल्कियत खे नुक़सान पहुचाइण जा कलम ख़ारिज करे छॾिया आहिनि। फ़रियादी वकास अहमद मौक़िफ़ इख़्तियार कयो त सिंध हुकूमत जे दबाव सबबि जांच ऑफिसर मामले जो रुख़ ई तब्दील करे छॾियो आहे। पुलिस जे चालान मां लॻे थो त मज़ार क़ाइद ते कुझु थियो ई नाहे। पुलिस केस B क्लास करण बाबति रिपोर्ट जमा कराई हुई। अदालत केस जी ॿुधणी 18 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी। नाणे बाबति वज़ीर आज़म जे सलाहकार अब्दुल हफ़ीज़ शेख जी सदारत हेठि इक़्तिसादी राब्ता कमेटी जो इजलास अॼु थी रहियो आहे। PIA जे 3,500 मुलाज़िमनि जी रज़ाकाराणी तौरु रिटायरमेंट लाइ रक़म जारी करण जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। सिक्योरिटी ते मुक़ररु पाक फ़ौज जे जवाननि लाइ वाधू अलाउंस जी बि मंज़ूरी जो इम्कान।
इस्लामाबाद जी एहतसाब अदालत ठठो वाटर सप्लाई रेफरेंस में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी हिकु ॾींहं जे लाइ हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। आसिफ अली ज़रदारी जो वकील फारूक एच नाइक पेश थियो। अदालत ॿुधणी मुलतवी करे छॾी। सुप्रीम कोर्ट जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा ख़िलाफ़ सदारती रेफरेंस बाबति नज़रसानी अपीलुनि ते ॿुधणी 8 डिसेंबर ताईं मुलतवी करे छॾी। अदालत रिमार्क्स ॾिना त ॿुधणी मुनीर ऐं मलिक जी दरख़्वास्त ते मुलतवी करे रहिया आहियूं। ॿुधणी दौरान जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी घरवारी सरीना ईसा पेश थी। जस्टिस उमर अता बंदियाल जो चवणो त लार्जर बेंच जोड़ण बाबति सरीना ईसा जी दरख़्वास्त ते ॿुधणी बाद में कई वेंदी। लाहौर जी एहतसाब अदालत कौमी असम्बली में अपोजिशन लीडर शहबाज शरीफ ख़िलाफ़ आशियाना हाउसिंग स्कैंडल केस में शाहिदनि खे बयान रिकॉर्ड कराइण लाइ 24 नवंबर ते तलब करे वरितो। जज मोकल ते हुअण सबबि अॼु केस जी ॿुधणी न थी सघी। शहबाज शरीफ ऐं फवाद हसन फवाद हाज़िरी खां मुस्तक़िल छूट हासिल कई आहे। तहरीक लब्बैक पाकिस्तान जो फैज़ाबाद में धरणो जारी। फैज़ाबाद पुल ट्रैफिक लाइ बंद। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में मेट्रो बस सर्विस ऐं मोबाइल फ़ोन सर्विस अञा ताईं बहाल न थी सघी। जाड़नि शहरनि जी पब्लिक वैन सर्विस पे धरणे सबबि बदस्तूर बंद। एयरपोर्ट ऐं रेलवे स्टेशन वेंदड़ मुसाफ़िरनि खे बि परेशानी। अॻूणे वफ़ाक़ी घरू वज़ीर रहमान मलिक ते ज़्यादती जो इल्ज़ाम मढ़ींदड़ अमरीकी औरत सिंथिया डी रिची खे मुल्क बदर करण वारी दरख़्वास्त ख़ारिज। इस्लामाबाद हाई कोर्ट बेंच तब्दील करण बाबति रहमान मलिक जी दरख़्वास्त बि उकलाए छॾी। सिंथिया डी रिची जे वकील मौक़िफ़ इख़्तियार कयो त घरू खाते सिंथिया जे मोबाइल फ़ोन ऐं बैंक अकाउंट्स खे फ्रीज़ करे छॾियो आहे। अदालत बैंक अकाउंट्स खोलण जो हुकुम ॾिनी। जस्टिस उमर फारूक रिमार्क्स ॾिना त अॼु को बि हुकुम न ॾींदुसि। कुझु वकील बि नाहिन आया ऐं हुकूमत तरफ़ां बि केरु नाहे आयो। ऐं कराची में CTD जी कार्रवाई। मुफ्ती अब्दुल्ला ते हमले में मुलविस मुख्य जवाबदार साथियुनि समेत गिरफ़्तार। DIG CTD उमर शाहिद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 31 अक्टूबर जी राति जमशेद रोड ते मुफ्ती अब्दुल्ला ते हमलो कयो वियो हो। हमले में गैंग भारतीय ॻुझी एजेंसी रॉ लाइ कमु करे रहियो आहे। हिन गैंग खे दुबई मां हलायो पियो वञे। जवाबदारनि जी हिट लिस्ट ते ॿिया शहरी बि हुआ। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां हमीर शेख। हेडलाइन्स ज़माने थियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां पोइ।